वेठो तव्हां जेको हथ खयो आहे इहो क़यामत में गवाही ॾींदो हाणे क़बूल अथव अॻिलो जवाब ॾियो जैसा प्यार हूंदो आहे प्यार जी निशानी कहिड़ी आहे खुदा के वास्ते सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से आले रसूल सा प्यार जी दावा सबको कंदो पर दलील ॾाढो घटि हूंदो दावा हिकु प्यार प्यार चइबो छा कया तो जैसा प्यार हूंदो उन जे ज़ुबान मां जेकी निकिरंदो वो गले जो हार बणिजी वेंदो जैसा प्यार हूंदो उन जो हिकु हिकु जुमलो गले जो हार हूंदो जैसा प्यार हूंदो उन जी हर अदा गले जो हार हूंदी ऐं मुसलमान हिकिड़ो जुमलो चई अॻिते तो हला जे मुंहिंजे महबूब मुस्तफा जे बचड़नि सां प्यार इमाम हसन दुनिया में आयो अमड़ मुसल्ले से बिहारे हारवा अमड़ मुसल्ले से सुमारवा वो जो इमाम हुसैन पाक मैदान करबला में पहुंचो तीरन नेज़न जे विच में खंजर भालन जे विच में खुदा जो कसम थई जवाब दे मुझे पाक हुसैन पाजी पेशानी अल्लाह जे दरबार में झुकाई आया कान झुकाई खुदा जे वास्ते पंहिंजे ईमान का कौन कुछ मुझो इमाम अली मकाम दर्स दई चुको ओ दुनिया वारो ये किया तो थी सके जो मुझो नानो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गाल करे रब पूरी न करे ये किया तो थी सके इमामुल अंबिया गाल करे ऐ हुसैन पूरी न करे जो ये थी न हो सके करे ये थी जेको ज़ुबान मुस्तफा मालिक तो मुझे रब पूरो कयो जेको आले रसूल जिला ज़ुबान मुस्तफा मालिक तो जो आले रसूल पूरो कयो जो सजल साईं जा फकीर हवाल न कर दलील दे तो फकीर दलील दे आशिकन के दलील की जरूरत न होती है लेकिन मुझे दोस्त अजीज मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो घणियूं शयूं छॾियो थो वञा जवाब ॾियो घणियूं छॾियो थो वञा छॾियो थो वञा हिकिड़ो किताबुल्लाह अल्लाह जो क़ुरान ॿियो अहद पए बस शयूं छॾियो थो वञा लेकिन अॻियो जुमिलो तर्जो फीकुम सकलई ॿई ॻरियूं छॾियो थो न क़ुरान के हल्को करे वठिजो न मुझे मुस्तफा फरमायो न मुझे आल के मामूली करे वठिजो अल्लाह फरमायो मुझे अल्लाह जे महबूब फरमायो कुरान करीम ने निहायो कुरान करीम चाहे ज़ालिकल किताब ला रैब फी कुरान ला रैब जो आले रसूल पे ऐबा कुरान ला रैब आले रसूल पे ऐबा जेको ला रैब में शक करे ओ कादे वींदो जेको पे ऐब में शक करे कादे वींदो मुझे मुस्तफा फरमायो कहे आम मुल्ला मौलवी या कहे जाकिर जी जुबान ना है अल्लाह जे महबूब जी जुबान मुझे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कई कौलियूं शयूं छॾियो थो वञा पहिरीं ज़िक्र कुरान जो अचो तमां कुरान जो ज़िक्र कयां बाद में जवाब ॾियो तो मुस्तफा तो फरमाए इक्वल ॿई बराबर आहिनि ॿई कौलियूं आहिनि हिकिड़ो कुरान ॿियो मुंहिंजो अहद बैत अचो त कुरान खे मां खोले पढ़ा बाक़ी क्यों फैसलो दीजो मौला तुझो कुरान चाहे अल्लाह फरमायो वो जो कुरान हुदल लिल मुत्तकीन तुझो कुरान हिदायत सब के जेलन वास्ते परहेज़गारन जे जो मुझो सोनो हुसैन भी हिदायत जो रस्तो सब के जेलन जो आशिकन ईमान वारन जे वास्ते
अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै। जो किताब जेका काइश में अल्लाह कुछ कान रखिया अज कलाम जे जरिए हर शे इन किताब में समाइया। जब मुझो हसन ऐं हुसैन ओहा जन जे वजूद में सुभान मुस्तफा जे जरिए रब सब कुछ समाए छलियो। कुरान में अल्लाह कलाम के जरिए मुझे महबूब मुस्तफा जे वचन जे वजूद में सुभान मुस्तफा जे जरिए अल्लाह फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा। कुरान शिफा है, कुरान रहमता। जवाब दे मुझे हुसैन जे दर ते बीमार आया रब सेहत दुनिया कान केतरा कलील नियामत महदूदा वक्त जी दामन मुझा दोस्त अजीज महदूदा। कुरान शिफा है अल्लाह जे ज़ात दरे मुस्तफा जे बचड़न के भी शिफा जो अल्लाह दर बनायो। कुरान करीम रहमता मुझे मुस्तफा जी ज़ात दर रहमता मुझे मुस्तफा जे बचड़न जे ज़ात के भी रब रहमत जो जरियो बनायो। एकड़ो दलील दे बस एकड़ो दलील दे मैदान करबला मैदान करबला सती मुहर्रम हराम खाटी काफिले लजपाल इमाम पाक जे के घेरो करे के वठी आयो जो हजरत हुर केर वठी आयो। जवाब जो हजरत हुर वठी आयो। जेडी मन ओहा मंजर आया ओहो मंजर आयो जदे लजपाल हुसैन जे आलो जदे लजपाल हुसैन जे आलो गधड़ो झुकाए आयो ओ मुझा सई माफी जी लायक तनया माफी जी तलब करण जे लायक बनाया पर जो को रस्तो को न तो सुझे माफी जी लायक बनाया। जहन्नम खरीद करे चुको हां जहन्नम जी टिकट वठी चुको हां पर मुझा सई अखड़ियो अल्लाह हे बंद करे मुझो ही खोलियो हन लजपाल हुसैन अरे जन्नत भी आलो तो पियो दिसा पर मुझा सुहणा इन जन्नत में वञण जे ला तो महबूब जे दरे का सवाब दरो कोने लायक तनया अर्ज करण जो पर लजपाल हुसैन अज जे कदे पंजी रहमत जी निगाह करी त गुलाम बख्श जी दी दो। जवाब दे मुझे लजपाल हुसैन रहमत जो करो वसायो या कोन वसायो वरी जो वसायो कंहिंजे मथां वसायो जंहिं बेवफा जो हदूं किरास कयो बेवफाई जो हदूं किरास कयो पर मरण खां पहिरीं लजपाल जे दर ते जो न आयो त मुंहिंजे रब उनखे मायूस कोन कयो। मुझे रब फरमाई दरो ही हुआ दुनिया जा दर केडी मल खुलियल हूंदा आहिनि केडी मल बंद हूंदा आहिनि इन दर खे मां अल्लाह हमेशह जे लाइ खोले छॾियो आहे छो त मुंहिंजो महबूब मुस्तफा लजपाल नबी उनखे जो मां अल्लाह फरमायो व अम्मा साइल फला तनहर। मुंहिंजा महबूब जेको सवाली अचे उनखे ख़ाली न छॾिजां। जॾहिं लजपाल नबी जे दर तां ख़ाली न मोटंदो त उनजे बचड़न जे दर तां खाली कुरान पढ़ाया शेर पढ़ाया कुरान अल्लाह अल्लाह। ऐ मुझा दोस्त अजीज इमाम अली मकाम इमाम हुसैन लजपाल सा प्यार करण वारो हसनैन करीमैन सा प्यार करण वारो तमा अर्ज पे कयो त मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो
शरियूं छॾियो थो वञा क़ुरान करीम ऐं आले रसूल अल्लाह जे नबी हाणे सॼे मामले खे वक़्त खे ॾिसंदे करे मां गिलोस करे हिकिड़ो जुमिलो चवां सुहिणे नबी पाक सम्झाइण छा चाहियो मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जेकॾहिं क़ुरान करीम जी दामन खे छॾे दावा कंदो मुझे आले रसूल जे मोहब्बत जी त मां मुस्तफा तो ॿुधायां क़ुरान उते हूंदो आहे जिथे हुसैन हूंदो आहे हुसैन उते हूंदो आहे जिथे रब जो पाक क़ुरान हूंदो आहे जेकॾहिं चओ त असां क़ुरान करीम जा हाफ़िज़ मौलवी कारी बस असां सां क़ुरान कॾहिं हुसैन जी ज़रूरत नाहे मुंहिंजे मुस्तफा करीम ॿुधायो तूं पंहिंजे मंज़िल ते कॾहिं बि न पहुची सघंदे छो त जेके मां मुस्तफा कदु कयूं उन्हनि खे जुदा कोई नथो करे सघे दुनिया जी ताक़त ज़मीन जी ताक़त मिलाए छॾियो निज़ामे कुदरत खे कोई हेॾे होॾे नथो करे सघे न कलाम ख़ुदा खे करे थो सघे न ज़ुबान मुस्तफ़ा खे करे थो सघे कलाम ख़ुदा बि हक़ आहे ज़ुबान मुस्तफ़ा बि हक़ आहे छो त जेको कलाम ख़ुदा चओ त उहा ई ज़ुबान मुस्तफ़ा जेको कलाम ख़ुदा उहा ज़ुबान मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मुझे महबूब त फैसलो ॾेई छॾियो आहे क़ुरान ऐं आले रसूल कॾहिं बि हिक ॿिए खां जुदा न थींदा हुज़ूर फरमाए एतिरे ताईं जो गॾु अची अची हौज़ कौसर ते क़ुरान बि हूंदो त मुंहिंजो हार बि हूंदो त मुंहिंजा दोस्त जेकॾहिं मोहब्बत वारो नारो आहे तुंहिंजो असांजो इन ॿिन्ही शयुनि जे दामन मां हथ न कढबो न क़ुरान करीम जे दामन मां हथ कढबो न आले रसूल जे दामन मां हथ कढबो पोइ ॾिस त तुंहिंजे क़ुरान काॾे वठी थो हले आले रसूल काॾे वठी थो हले मां तोखे वधीक कुझु नथो चवां पोइ छो त जेको मंज़िल जो अॻुवान इमाम हूंदो आहे मर्ज़ी त हुनजी आहे न तूं मुक़्तदी थी आशिक फ़कीर ताहिरी जे चवण जी ज़रूरत ई नाहे तूं मुक़्तदी थी मुक़्तदी इमाम जो थी इमाम हुसैन लजपाल जो थी अल्लाह जे कलाम जो थी पोइ इंशाअल्लाह तुंहिंजूं अखियूं खुली पवंदियूं जॾहिं दर्शन थींदा दीदार थींदा पोइ क़दुरु थींदई त हाय मां ज़िंदगी कीअं पंहिंजी ग़फ़लत में गुज़ारे छॾी जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस नंढड़ी ॻाल्हि ते हज़रत कुतुबुद्दीन बख़्तियार काकी नालो ॿुधो अथव अल्लाह जो कामिल वली हिंद में थी गुज़रियो सदर जो हिकिड़ो मुरीद वक्त जो बादशाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं पाण दुनिया छॾी नथा मुख़्तसर ॻाल्हि करे मां मोटां थो दुनिया छॾी नथा ऐलान कयो असांजे जनाज़े जी निमाज़ उहो पढ़ाए जंहिं तौबा करण खां बाद कॾहिं टे पहिरीं जी सुन्नत क़ज़ा न कई हुजे असांजे जनाज़े जी निमाज़ उहो पढ़ाए जंहिं कंहिं बिला शरई उज़र जे तहज्जुद बि क़ज़ा न कयो हुजे अहिड़ियूं मज़बूत पाबंदियूं वटे ॿुधायूं सदर जो जसद ख़ाकी जॾहिं मैदान में आंदो वियो सदर जो उहो मुंहिंजा दोस्त वसियतनामो ऐलान कयो वियो दुनिया जा मुजद्दिद मौजूद हुया दुनिया जा वॾा वॾा वक़्त जा ग़ौस मौजूद हुया आबिद ज़ाहिद वली मौजूद हुया मगर हर को बीही रहियो को किथे पाण खे खुंडल पियो समझे को किथे पाण खे खुंडल पियो समझे कोई अॻिते न पियो जे गौर कयो उन वक़्त जेको वक़्त जो बादशाह हुयो मुरीद हुयो हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार काकी जो सती सिफ़त बीठो रुमाल वेढ़े लिकायो बीठो ॾिठई त कोई नथो निकिरे मजबूर रुमाल परे करे सती सिफ़त मां निकिरी करे ख्वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार काकी जो जनाज़ो पढ़ाए मथों भी जुमलो चवण लॻो यार पाण त पर्दो करे वे पर पंहिंजे ग़ुलाम जो पर्दो लाहे दुनिया खे ॾेखारे वे हिजाब जा पर्दा हूंदा आहिनि पर हिकिड़े ॾींहुं लहंदा ज़रूर आहिनि तू मुंहिंजा दोस्त क़ुरान करीम ऐं मुंहिंजे दिलबर हुसैन जो इत्तिबा कर पक्को
इंशाअल्लाह पर्दा हटी विदा तोखे पाणे ख़बर पइजी वेंदी त यार काथे राज़ी थींदो आहे ऐं यार कीअं राज़ी थींदो आहे। बस दुरूद पाक पढ़ तव्हांजा दोस्त अज़ीज़ मां हिकिड़ी ॻाल्हि करे वठां सल्लल्लाहु सबको करे यार प्यार की दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो दीवानो दिल खोले चो प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो सच में दीन जो सबिरो दिनाओ घर ऐं सारो लदड़ो दिनाओ घर ऐं सारो लदड़ो दिनाओ केर न अहिड़ो वण चुकंदो यार केर न अहिड़ो वण चुकंदो जीअं वहवार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अहिड़ो खुली वियो बाब जो झूठो उजड़ण ते हो दीन जो बूटो उजड़ण ते हो दीन जो बूटो रत जे वेज सां तंहिंखे ताते रत जे वेज सां तंहिंखे ताते प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो असमी शहीदन जे थींदी सणाई महशर वेले थींदी सणाई महशर वेले हर हिक पानी पार जो बेड़ो हर हिक पानी पार जो बेड़ो पार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो वलाकिन ला तशकुरून इंद रब्बिहिम युरज़क़ून वलाकिन ला तशकुरून ऐं युरज़क़ून इंद रब्बिहिम ॿुधायो वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब युरज़क़ून छॾियो वलाकिन ला तशकुरून छॾियो हाणे टाइम जी दामन तव्हांजे हथ में चओ त की ही क़ुरान जे आयतुनि जा हिसाब ॿुधिया चओ त मां सज्जाद सुणे जे दरबार में हला छो त करबला जो चश्मदीद गवाह आहे त मुंहिंजो सोनो सज्जाद करबला जो चश्मदीद गवाह अकेरा जो इमाम सज्जाद सोनो ज़ैनुल आबिदीन अली बिन हुसैन नालो याद कयो मुझे महबूब मुस्तफा जी बचड़े जो नालो छा है अली बिन जवाब दे अली बिन हुसैन नालो लक़ब कहिड़ो आहे ज़ैनुल आबिदीन क़यामत ताईं आबिद जो कमा इबादत करण क़यामत ताईं जेकी आबिद इबादत कंदा
असल खां जन आबिदन इबादत कयो अगलन जे इबादत जो अचण वारन जे इबादत जो अगर रब सिंगार बनायो त अली बिन हुसैन खे बनायो इबादतुन जो सिंगार जेते इबादतुल नाज़ कल सिंगार सा केड़ सुनो लगदो इंसान सुनो लगदो यानी हर आबिद जी इबादत सुनी थींदी तॾहिं जॾहिं दिल में अली बिन हुसैन जो प्यार हूंदो जेके इमाम ज़ैनुल आबिदीन चयो वेंदो इमाम सज्जाद साईं मदीने में त पहुता जिंदगी तो मदीने में गुजरी रही जिंदगी जो मुझा दोस्त अजीज निजाम हली रहो दुनिया की तारीख गवाह तकड़े सुने इमाम ज़ैनुल आबिदीन करबला का बाद मुर्गियो दुनिया की तारीख गवाह सुने सज्जाद पाक कने मुल्क नाई जने सदन जा बचड़ा जवान था इमाम पाक सुनो एकड़े नी पाजे जानी बाबा के अर्ज तो करे अल्लाह तो के कीन बुधाया करबला का बाद मुझे सुने इमाम अली मकाम जे बचड़े सुने ज़ैनुल आबिदीन जी पाक जिंदगी की गुजरिया ट्रिप पहली का मगरिब जी नमाज ताई पाण हमेशा वेही रहंदा होया गुलाम परे परे को ईंदा होया तोहफा खणी ईंदा होया मुझो सुनो इमाम ज़ैनुल आबिदीन उहे गुलामन जा ॾिनल तोहफा जीअं रात ऊंदाही थींदी हुई पाण पंहिंजे मथड़े ते खणंदा हुया गरीबन जो दड़ो खड़काए लजपाल हुसैन जो बचड़ो जन जो चुलियूं बंद हुयूं उन्हनि जो चुलियूं मारण ला सुनो सज्जाद तरड़े तरड़े ते पंहिंजे मथड़े ते खणी वेंदो हुयो प्यार जी दावा करण वारो खुदा जे वास्ते जे आले रसूल सां प्यार था कयो त सब खां पहिरीं पंहिंजे अंदर में इहो अज़म कयो त आले रसूल जो दीवानो ओहो हूंदो जेको गरीब सां यतीम सां मिस्कीन बेवारन सां प्यार कंदो अली जो घराणो ओहो फर्शी सजदों किथों वठंदा पर अली जो ओहो घराणो जिथों अर्शी रूप मटे खैरात वठंदा मजीद वक्त जे तामर में गुंजाश आए इमाम ज़ैनुल आबिदीन अली लिखया तकलीफा वज़न न था खणी सघन इमाम बाकर अज़्म करे मुझा साईं ओ मुझा काबा किबला ओ मुझा जानी बाबा या ड्यूटी पंहिंजे जवान बचड़े खे अदा कयो इमाम ज़ैनुल आबिदीन जो जुमलो दो कलमे पढ़ण वारा इमाम पाक पंहिंजे बचड़े खे फरमायो ओ मुझा जवान बचड़ा बेशक तू सही तो चवी त बाबा साईं या ड्यूटी मां पाण अदा कया पर मुझा बचड़ा जे इहा ड्यूटी तुझे हवाले कया त उनन गरीबन जा तोखे नाला बुधाया इहो ई राज न तुझे बाबे तुझे खुदा जे दरमियान में मौजूद कलमे वाला मुसलमान गरीबन मिस्कीनन जे न्यान खे अधमण अटे जो ॾेई फेसबुक ते ख्वार करण वारा मिस्कीनन जे बचड़न खे दुनिया में रुसवा करण वारा उन्हनि जे बचड़न खे दुनिया जादो खैरात ते पिनड़ ते मजबूर करण वारा इए न कर मुझे आले रसूल मुस्तफा जे बचड़न सां प्यार कर मुझो सुनो सज्जाद पाक बीवी जे बावजूद कमजोरी जे
बावजूद यतीमन गरीबन मिस्कीनन जे दरे ते ऊंदा ही रात में पहुंचाई दुआ बचड़े खे न बुधाई दुआ त मुझे रब जे दरमियान में मुआमिलो आए मुझा मुसलमान भा मां तोड़ो अॻिते वधा इमाम ज़ैनुलाबिदीन जे ख़िदमत में उन जवान बचड़े हर बचड़े जे मथा फर्ज़ जवान थियण खां बाद पंहिंजे पीउ खे ख़ुशी हर बचड़े ते लाज़िमा हर बच्चे हलाली बचड़े जी हर सालिह बचड़े जी हर नेक बचड़े जी तमन्ना हूंदी आ त मो पंहिंजे बाबे साईं खे ख़ुश रखां मां पंहिंजे जी जल अमल खे ख़ुश रखां दुखियो ॾींहुं उन्हनि जे क़रीब न अचे हे तने सालिह जी निशानियां इमाम पाक सुणो त मुझे सुणे ज़ैनुलाबिदीन जी निशानियां पाण अर्ज़ कनो मुझा सोना बाबा साल थी विया मुल्क ते कोन ॾिठो ओ मुझा जानी बाबा कॾहिं थधो पाणी पीअंदे कोन ॾिठो मुझा जानी बाबा तव्हांजे जिस्म में हलालत अची वई आहे जिस्म कमज़ोर थी वियो आहे मां तव्हांजो बचड़ो हाणे बाक़िर बर्दाश्त नथो करे सघे ओ मुझा सुना बाबा इजाज़त ॾियो त कंहिं तबीब खे वठी अचां तव्हांजे जिस्म जो इलाज करायां अल्लाह है मुसलमान सोच जॾहिं न कहे मदीने वारे मीर जे मस्तान खे चइबो आहे त बीमार थियो हुई हल किथो हली इलाज कराए त पोइ जंहिंखे दुनिया जी मोहब्बत मुस्तफ़ा जी बीमारी हूंदी आहे त उहो पंहिंजे बचड़नि खे कहिड़ो जवाबु ॾींदो आहे छो त हर हकीमन ने मूंखे खणो चाट थी तुसे मदीनो घुमाए अचो चौथा हर हकीमन ने मूंखे खणो चाट थी तुसे मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी का दवा मुखे आका जे दर ते पुजाए अचो एक मोमिन सालिह जो इहो हाल हूंदो आहे त सालिह जा बि सरदार इमाम पाक जो बचड़ो अर्ज़ तो करे मुझा जानी सुना बाबा इजाज़त मिले कहीं हकीम के वठी अचा तबीयत तव्हांजी हकीम ॾिसे ओहो ज़ैनुल आबिदीन जंहिं वक़्त में काफ़िलो इमाम अली मक़ाम जो करबला मां निकितो आहे हलब में पहुतो आहे हलब जो ज़िक्र काफ़ी दफ़ा करे चुको आहे जिथे उन ईसाई जे नाबीन न्याणीअ खे रब नूर ॾिनो हलब जे मक़ाम जो ज़िक्र करे चुको आहे जंहिं वक़्त में उन न्याणीअ खे नूर मिलियो आहे न्याणी नाबीना नूर मिली वियो हुल खुली विया अञा काफ़िलो मक्का में हलब ते मौजूद आहे हसनैन करीमैन काफ़िलो मक्का में हलब ते मौजूद आहे माण्हुनि हुल हुलाए छॾिया अहिड़ो काफ़िलो अची रहियो आहे जो जेको नाबीननि खे नूर ॾींदो थो अचे ॻाल्हि हुलंदी वई ॻाल्हि खुलंदी वई काफ़िला त ईंदा हुया शाम मां काफ़िला त ईंदा हुया कूफे मां मगर ही काफ़िलो आम काफ़िलनि वारो नाहे छो त हिन काफ़िले में जेके मौजूद उहे अल्लाह जा चूंडियल बांधड़ा आहिनि अज़ीज़ाने मल आले रसूल जो काफ़िलो
पर्दादार न्याणन जो काफिलो ख़वातीन जो काफिलो बीमार इमाम हुसैन आबिदीन सुन जे मुझा दोस्त अजीज निगरानी में इमाम अली मकाम जे क़ियादत में हली रहियो आहे। एॾा हलब खां काफ़िलो निको, हलब खां हिकिड़ो तेज़ सवारी वारो निको। अॻियां उन जेको ॼाण सुञाण वारे हिक ग़रीब औरत हुई जेके सालनि खां बाद अल्लाह हिकिड़ो बचिड़ो ॾिनो हो, जेको इंतहाई बीमार हुयो, जेके कोई इलाज असर न पियो करे, हो सवार डोड़ंदो वियो। उन औरत खे चई मायूस